नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त शोहरियत जे तकरारी कानून जे ख़िलाफ़ भारत गादी वारे शहर नई दिल्ली जा केतिरा इलाइक़ा जंग जो मैदान बणिजी विया। नई दिल्ली में थींदड़ मुज़ाहिरे दौरान मछरियल माण्हुनि तरफ़ां बसनि में भंजडा खां अलावा पुलिस ते बि पथराव कयो वियो, जॾहिं त पुलिस चौकी ऐं मोटरसाइकिलनि खे बि बाहियूं ॾिनियूं वयूं। भारतीय मीडिया जे रिपोर्टनि मूजिबि नई दिल्ली में पुलिस मुज़ाहिरे विच में थींदड़ झड़प में 12 पुलिस एहलकारनि समेत 21 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए तरफ़ कलकत्ता, तमिलनाडु में बि हज़ारे माण्हू तकरारी कानून जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आहिनि, जंहिं जे नतीजे में मुज़ाहिरीन जो पुलिस सां झड़पियूं थियूं आहिनि। भारत रियासत असम जे कुझु इलाइक़नि मां कर्फ्यू ख़त्म कयो वियो आहे, पर मोबाइल सर्विस, इंटरनेट जी सर्विस अञा ताईं बंदि आहे, जंहिं खां पोइ शहरियत जी तकरारी कानून ते सोशल मीडिया ते पोस्ट रखण जे इल्ज़ाम में 113 माण्हुनि खे भारत पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।